हाफिजुल कुरान ऐं जामिउल कुरान हाफिजुल कुरान ऐं जामिउल कुरान दोस्तो उस्मान यार टियों महबूब मुस्तफ़ा जो महबूब जो प्यारो साहिब आहे सखा जो जंहिंजो गनी लक़ब ऐं समुंड हया जो हथ जो हुयो कुशादो दरिया हो अता जो साहिल सजण जे दर तां कॾहिं न मोटियो ख़ाली पंहिंजो हुजे पराओ कहिड़ो हुजे सुवाली इस्लाम ऐं नबीअ ते जंहिं माल खे लुटायो माली लिहाज़ खां जंहिं इस्लाम खे वधायो क़ुरान जो हू हाफ़िज़ क़ुरान जंहिं जमो कयो क़ुरान खे जो पढ़ंदे आहे शहीद थी वियो असहाब खे मुहम्मद फरमान ही ॿुधायो जन्नत में हर कहीं सां हर हिकु रफ़ीक हूंदो मुंहिंजो रफ़ीक लेकिन उस्मान उतड़े हूंदो उस्मान सां मुनाफ़िक हिकिड़ो बुग़्ज़ रखंदो महबूब मुस्तफ़ा वटि उन जो आयो जनाज़ो उन्हीअ जो जनाज़ो अरबीअ न पोइ पढ़ायो ॾिसंदो जनाज़ो उन जो इनकार कयो मुहम्मद नफ़रत जो सख़्तो उन खां इज़हार कयो मुहम्मद उस्मान सां ही जीअरे रखंदो हो बुग़्ज़ माण्हू अहिड़े जो कीअं पढ़ा मां ॾसियो भला जनाज़ो उस्मान मां मुहम्मद खे आहे घणो प्यारो हाफिजुल कुरान ऐं जामिउल कुरान हाफिजुल कुरान ऐं जामिउल कुरान जावती उस्मान आसा जन्नत वारी राह थी जावती उस्मान आसा जन्नत वारी राह थी चैन यारन जी सना कुरान में कई अल्लाह थी चैन यारन जी सना कुरान में कई अल्लाह थी आसमां ते ऐं ज़मीं ते चैनी जी वाह थी आसमां ते ऐं ज़मीं ते चैनी जी वाह थी